नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो जे ॻोठ मोराठ जे रवासी लाल खान रिंद पंहिंजे पुट अलादाद रिंद सां गॾिजी भरिया सिटी प्रेस क्लब जे अॻियां सख़्तु एहतिजाज मुज़ाहिरो कंदे चयो आहे त 36 साल अॻु मूं नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान ब्रांच कंडियारो में पंहिंजे पुट जे नाले सां 3 अलॻि अकाउंट्स में 10 सालनि लाइ फिक्स डिपार्टमेंट तौरु साल 1984 में 20 लाख रुपया रखिया हुआ, जंहिं बाद घर जे लॾ पलाण दौरान ॼाणियल कागज़ ऐं रसीदूं किथे गुम थी वियूं। असां फिक्स अकाउंट जो मुद्दो 10 साल बाद 1994 में पूरो थियण ते घर अंदर जांच दौरान कागज़ गुम थियण जी ॼाण ते लाॻापियल बैंक अमले खे डुप्लीकेट कागज़ ऐं पैसा ॾियण जी दरख़्वास्त ॾिनी, पर बैंक अमलो असल कागज़ खणी अचण जो चई मोटाए छॾियो। मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बैंक खे डुप्लीकेट कागज़ ठाराइण लाइ काफ़ी दरख़्वास्तूं ॾिनियूं, पर बैंक अमलो मूंखां रिश्वत तलब करे रही है। हिन चयो त मूं मुख़्तलिफ़ इदारनि स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान, मेहतसब बैंकिंग कराची समेत अदालत सगोरी में बि दरख़्वास्त ॾिनी है, पर हिन महिल ताईं 36 साल गुज़रण बावजूदि मूंखे पैसा न ॾिना विया आहिनि। 1984 में जी मां रखिया आहिनि पैसा नेशनल बैंक ब्रांच कंडियारे में 20 लाख रुपया 3 अकाउंटनि में फिक्स डिपॉजिट में। कहिड़ा अकाउंट नंबर छा आहिनि उहे? 578 783 884 ते पैसा रखियल आहिनि 1984 में मुंहिंजे फादर रखिया आहिनि, जंहिंमें 1994 में पीरियड पूरो थियो। असां दरख़्वास्त ॾिनोसीं मैनेजर खे। मैनेजर इहो आसरो तव्हां जांच कयो, हीअं कयो, फिलाण कयो। उन खां पोइ माना असां दरख़्वास्त हर इदारे खे ॾिनोसीं, मुख़्तसर इदारे खे, माना चीफ बैंकिंग मुख़्तसिब प्रेसिडेंट ऐं स्टेट बैंक के ज़ोनल चीफ सखर खे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।